पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जी क़यामती आमद अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल्ला बलोच सां संदसि पुटु इब्राहिम बलोच जे लाॾाणे ते ज़ुर्क़ आई। ॿिन्ही अॻुवाणनि MNA नवाज़ बलोच ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुस्तफ़ा अब्दुल्ला बलोच सां बि संदनि भाउ जे विछोड़े ते ॾुख वंडियो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ़ा भुट्टो ज़रदारी सां गॾु शरी रहमान, वक़ार मेहदी, सईद गनी, अब्दुल क़ादिर पटेल ऐं ॿियनि बि सोगवार ख़ानदान सां ताज़ियत कई। ICC चैंपियंस ट्रॉफी की पहली सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया जो भारत के 265 रन्स जो हदफ कैंगरूज़ की समूरी टीम आखिरी ओवर में 264 रन्स ठाहे आउट थी वई। एलेक्स कैरी 61, ट्रेविस हेड 39 ऐं मार्स लेबोशन 29 रन्सूं ठाहियूं। भारतीय बॉलर मोहम्मद शामी 3 रांदीगरनि खे आउट कयो। असां सियासत की कुर्बानी ॾेई रियासत के बचायो, मुआशी इस्तेकाम लाइ ॾुखियानि जा दरिया पार कया आहिनि। मुल्की मैशत 1 साल खां डिफॉल्ट जे वेझो हुई, पर आऊं ऐं आर्मी चीफ दोस्त मुल्कनि वटि वियासीं जिथां $5 अरब जी मदद हासिल थी। पाकिस्तान खिलाफ़ IMF के ख़त लिखिया विया, पर असां पाकिस्तान के ॾेवालपणे खां बचायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना खे ख़िताब, चयाईं मुल्की मैशत इस्तेकाम तरफ़ वधी रही आहे। इत्तेहादी हुकूमत के 1 साल पूरो थी वियो आहे। अपोज़िशन इत्तेहादी हुकूमत लाइ को बि स्कैंडल नाहे। आंदो सफ़र डिघो ऐं ॾुखियो आहे, पर घबराइण जी ज़रूरत नाहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त मुलाक़ात दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत तरफ़ां लिखत में कयल मुआहिदनि ते अमल न करण वारो मामलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ आॾो उथारींदो। वज़ीर आज़म अॼु इत्तेहादी पार्टियुनि जो इजलास बि तलब कयो, जंहिं में पिणु बिलावल भुट्टो ज़रदारी शिरकत कंदो। मुल्क के चइनी सूबनि के सेवरेज लाइन्स में एक भेरो 20 पोलियो वायरस जा नमूना ज़ाहिर। ज़रियनि जो चवणु आहे त रीजनल रेफरेंस लैब 25 ज़िलनि मां माहौलियाती नमूननि में पोलियो की तस्दीक कई। 3 खां 12 फरवरी ताईं सेवरेज लाइननि मां पोलियो टेस्ट लाइ नमूना वरिता विया। सिंध के 13 ज़िलनि ऐं बलूचिस्तान के 5 ज़िलनि मां वरितल नमूननि में पोलियो वायरस की तस्दीक थी। कराची, सेंट्रल, ओभर, क्यामाड़ी, कोरंगी, मलेर के नालनि में भी पोलियो वायरस की रिपोर्ट हाकारी आई। हैदराबाद, बदीन, सिकबाबाद, जामशोरो के गंदे पानी में भी पोलियो वायरस की तस्दीक। मीरपुर खां सुजावल, दादू, सखर के गंदे पानी में भी पोलियो वायरस मिलियो। कुछ अंसरनि खां मईशत की बेहतरी हसम न पई थिए। असां मईशत के बचायो, कर्ज़ मां छुटकारो तमाम घणो ज़रूरी आहे। मुल्क के अॻिते वठी वञणु असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। मुस्तक़बिल में मज़बूत मईशत की ज़रूरत आहे। मईशत की बेहतरी लाइ नौजवान पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमाल कनि। ईंदड़ ॾींहनि में चैलेंजिस जो बेहतर अंदाज़ में मुक़ाबलो कयो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसाक डार जो तक़रीब के ख़िताब। नारे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त जदीद टेक्नोलॉजी के नज़र में रखंदे पॉलिसी जोड़ी पई वञे। इदारनि में सुधारनि वारो अमल जारी आहे। मुल्क की मैशत बेहतरी तरफ़ वधी रही आहे। पाकिस्तान में सीड़पकारनि लाइ केतिरा ई मौक़िया मौजूद आहिनि। हुकूमती दवाउनि बावजूद एक्सपोर्ट में 17.35% घटिताई गणप खाते रिपोर्ट जारी कंदे चयो आहे त फरवरी दौरान वापारी खसारो वधी 2 अरब 6 करोड़ थी वियो आहे। सालानी बुनियाद ते फरवरी में 5.57% घटिताई आई। गुज़िरियल महीने एक्सपोर्ट जो खातो 2 अरब 46 करोड़ 90 लख डॉलर रहियो, जॾहिं त जनवरी में मुल्की एक्सपोर्ट 2 अरब 95 करोड़ 10 लख डॉलर हुई। गुज़िरियल साल फरवरी में एक्सपोर्ट जो खातो 2 करोड़ 58 लख 30 हज़ार डॉलर रहियो। हलंदड़ साल के पहिरें 8 महीननि दौरान एक्सपोर्ट 8.17% रही। PTI पानी ऐं बुशरा बीबी बिना कुछ खाइण जे रोज़ो रखनि था। खेनि सहरी ऐं इफ्तार में कुछ खाइण लाइ न पियो ॾिनो वञे। खैबर पख्तूनख्वा जे इत्तलात वारे सलाहकार बैरिस्टर मोहम्मद अली सैफ दावा कई आहे त ॿिन्ही खे खाधे खां सवाइ रोज़ो रखण ते मजबूर कयो पियो वञे। बानी सां मुलाक़ातनि जी पाबंदी कारकुननि खे तंग करण बराबरि आहे। मुलाक़ात ते पाबंदी अदालती हुकुम जी खुलियल फनकड़ी आहे। जेको शख्स 12 वॻे खां अॻु न उथंदो उहो रोज़ो कीअं रखे सघे थो। PTI जे पानी खे हफ़्ते में 3 ॾींहं गोश्त, भाॼियूं, दालियूं ऐं चुकंदर जो जूस ॾिनो वञे थो। खेसि उॿारियल आना ऐं ख़ुश्क मेवो भी मिले तो। बुशरा बीबी जो जेको दिल चाहींदो आहे उहो खेसि मिलंदो आहे। पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर उस्मा बुखारी जो बैरिस्टर सैफ जे बयान ते रद्द अमल।
संदसि चवणु आहे त पेशावर में वेठल हिकु शख़्स ख्वाब ॾिठो त संदसि आका खे जेल में खाधो न पियो मिले। 2 ॾींहं अॻु संदसि पार्टी जे तर्जुमान बि बानीअ जी बीमारी बाबति कूड़ ॻाल्हायो, पर डॉक्टरनि जी टीम पीटीआई बानी खे सिहतमंद करार ॾिनो। जॾहिं त हिन पार्टी वटि को बि रिकॉर्ड न पहुचंदो आहे त मसलूमियत जो रिकॉर्ड खेॾियो वेंदो आहे।